अस्सलाम वालेकुम व्यूवर्स अॼु जी इन वीडियो में असां मुख़्तसिर नज़र विझंदासीं शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो साहब जी ज़िंदगीअ ते। सिंध जो नाले वारो आलिम डॉक्टर ख़ालिद महमूद वलद मौलाना अली मोहम्मद हक़ानी वलद अमीर बख्श सुमरो जो जनम 7 मई 1959 ईस्वीअ ते ॻोठ आकिल में थियो। इब्तिदाई तालीम में नाज़ारा क़ुरान पाक पंहिंजे वालिद साहब खां प्राइमरी 5 दर्जा 1969 ईस्वीअ दारे ॻोठ आकिल, मैट्रिक 1974 ईस्वी दारे गवर्नमेंट पायलट हाई स्कूल लाड़काने मां हासिल कई। उन दौरान खेस अब्दुल रज़ाक गली जो अबड़ो शाह जे लय वारो संदसि हम उमिर फारसी पढ़ंदड़ खेस स्कूल छॾण वठण लाइ वेंदो हो, छाकाणि त फारसी पढ़ंदड़नि मथां पढ़ाई जी सख़्ती घटि हूंदी हुई। कॾहिं कॾहिं मौजूदा मुफ्ती गुलाम रसूल कलोड़ो बि हाफ़िज़ थियण खां पोइ फारसी पढ़ण दौरान खेस छॾण वठण ईंदो। इंटर साइंस 1976 ईस्वी गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणो मां कयईं। MBBS चांडका मेडिकल कॉलेज लाड़काणो मां MRD जी सियासी चुरपुर सबबि हलंदड़ इम्तिहान हाल मां खेसि गिरफ़्तार कयो वियो। अधु इम्तिहान सप्लीमेंट्री तौर जेल मां ॾिनई, अहिड़ीअ तरह फाइनल पेपर सेंटर जेल सखर मां ॾिनई। MRD तहरीक दौरान 1 महीनो लाड़काणे तालके थाणे ते क़ैद रहियो। बहरहाल 2 महीना लाड़काणे जेल में बि ऐं 6 महीना सखर सेंटर जेल में रहियो। जेल मां आज़ाद थियण बाद हाउस जॉब 6 महीना मेडिसन ऐं 6 महीना सर्जरीअ में कयईं। 1986 ईस्वी ते जामिया इस्लामिया शाह अल क़ुरान नुल हदीस दोदाई रोड लाड़काणे मां हदीस जो दौरो पूरो कयईं। 1987 ईस्वी में MA इस्लामिक कल्चर फर्स्ट क्लास फर्स्ट सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां 1988 ईस्वी में इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां तरबियतुल आइमा कोर्स में पहिरीं पोजीशन हासिल कयईं। नतीजे में यूनिवर्सिटी पहिरीं ऐं ॿी पोजीशन हासिल कंदड़नि डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो ऐं मौलवी अला बख्श अब्बासी ॻोठ सालियाणी पनो आकिल जिन खे उमिरो करायो ऐं साॻी यूनिवर्सिटीअ तरफ़ां 1999 ईस्वी में पिणु लाड़काणे मां मथे ॿिन्ही आलिमनि खे आलिम इस्लाम जी मशहूरु यूनिवर्सिटी जामिउल ज़ोहरा काहिरा मिस्र में तक़ाबुल अध्ययन कोर्स लाइ खेनि चूंडियो वियो, जिन में मौलवी उबैदुल्लाह ज़हरी गंदाखा ऐं मौलवी मोहम्मद अब्बास नोएड़ियो थर वारो मरहूम बि साणसि गॾु हो। चांडका मेडिकल कॉलेज जे शागिर्द तंज़ीमनि जो जॉइंट सेक्रेटरी रहियो, जॾहिं त GIT चांडका यूनिट जो सदर, पोइ लाड़काणे ज़िले जो सदर ऐं पाकिस्तान जो डिप्टी सेक्रेटरी जनरल बि रहियो। JUI लाड़काणे ज़िले जो सेक्रेटरी जनरल, पोइ सैयद मोहम्मद शाह अमरोटी खे सूबाई डिप्टी सेक्रेटरी जनरल बणायो। अमरोटी साहब जी वफ़ात खां बाद में खेसि सिंध जो सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो, जिते 3 सालनि खां पोइ रुकनीअ ते इलेक्शन थींदी आहे। तक़रीबन 7 भेरो सूबाई सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो। पाकिस्तान जी वॾी पार्लियामेंट सेनेट हाउस जो मेंबर पिणु रहियो। पाण बर्तानिया उर्दन भारत कतर ॾखण अफ्रीका जा दौरा पिणु कयईं, जॾहिं त सऊदी अरब हज अदा करे चुका हुआ, पर उमिरि लाइ सालनि खां वठी वेंदा हुआ। हिन नाले वारे आलिम दीन खे 28 नवंबर 2014 ईस्वी ते जमियतुल उलमा इस्लाम सिटी सखर जे ज़ेर एहतमाम मुनक़िद थियल अमन इस्तेहकाम वतन कॉन्फ्रेंस पुॼाणीअ बाद जामिया हक़ानी गुलशन इक़बाल सोसाइटी सखर जी मस्जिद में फजर वारी नमाज़ जी सुनत जी आख़िरी रकात सजदे खां पोइ मथो खणंदे खेसि गोली हणी शहीद कयो। खेसि शहादत खां पोइ अबाणे क़ब्रिस्तान में सवें आलिन अखियुनि सां दफ़नायो वियो। अल्लाह पाक खेसि जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए, आमीन सुबामीन। औलाद में 3 न्याणियूं ऐं 6 पुट नासिर महमूद, राशिद महमूद, किफ़ायतुल्लाह महमूद हसन, अता रहमान ऐं शफ़ीकुर रहमान सुमरो आहिनि, जेके वालिद जी शहादत खां पोइ पंहिंजे वालिद साहब जे मिशन खे बहितरीन तरीक़े सां अॻिते हलाए रहिया।